दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु जी गॾिजाणीअ में असां सां गॾु मौजूदु आहिनि बेंगलोर शहर जी हिकु तमामु ई चुस्त समाज सेविका जंहिंजो नालो आहे शोभा कालरो जी। शोभा कालरो जी लेडीज़ विंग में चङा ई एक्टिव आहिनि ऐं चङा ई कार्य करे रहिया आहिनि। शोभा कालरो नेशनल प्रेसिडेंट ऑफ सिंधी काउंसिल ऑफ इंडिया लेडीज़ विंग, सिंधी मधुर संगम जा प्रेसिडेंट आहिनि लेडीज़ विंग जा, कमेटी मेंबर ऑफ परिहार सहयोग वानी मदर एंड चाइल्ड केयर एट पुलिस कमिश्नर्स ऑफिस जा। अचो त मुलाक़ात था कयूं शोभा कालरो जी सां। शोभा जी, तव्हांजो अॼु जी दिलेर सिंधी जी गॾिजाणीअ में स्वागत आहे। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं असां तव्हां खां तव्हांजे नंढे हूंदे जे कुझु यादगिरियुनि सां, तव्हांजे नंढे हूंदे जा कुझु यादगार पल। मां बेंगलोर जी ॼाल आहियां, हिते ई पली आहियां, हिते ई स्कूलिंग कई आहे ऐं सभु पढ़ी बि हिते ई आहियां। असां पाण में घर में जेके ॿार हुया सभई स्कूल वेंदा हुआसीं त असांखे घर में इहो सेखारियो हुयऊं भई मदद कजे सभिनी जी ऐं सभिनी खे हेल्प हैंड कजे। त उन में छा थींदो आहे, सेखारियत मिलंदी आहे घर में त भई उन्हनि सां असां मिली राय रसाए रहूं सभिनी सां। इन में हिकिड़ी ॻाल्हि हुई, असांजा जेके पेरेंट्स हुया उन्हनि असांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते बि नाई न कई। असांखे ज़रूरी सम्झूं जेकी बि असांखे पठियूं। जीअं हाणे असां गर्ल्स हुयासीं त असांखे साइकिलिंग एंड स्विमिंग एंड जीअं भई डांसिंग थींदी आहे, आई वॉज अ साइकिलिस्ट, डांसिंग बि मां कई। भले तंहिं महिल छोकिरियुनि खे एॾी फुर्सत न हुई भई ॿाहिरि वञनि अचनि, पर असांजे घर में असांखे असांजे पिता कुझु बि रिस्ट्रिक्शन्स न कई हुई। चयूं भले तव्हां कयो ऐं तव्हां भले इहो हुनरु ज़रूरी आहे भई ॿारनि खे सिखणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि छा हुई भई हिकिड़ो असांजे घर में हे रवाजु हुयो भई सुबुह जो सनानु करे पाठ पूजा कजे, जपजी साहिब पढ़ूं त भई असांखे ॿाहिरि निकिरणु मिलंदो हुयो ऐं नाश्तो बि करणु मिलंदो हुयो। त उन में उहा असां अॼु ताईं असांखे उहा आदत आहे, असां जपजी साहिब पढ़ी करे ई ॿाहिरि निकिरंदा आहियूं। तमामु सुठी ॻाल्हि तव्हां असां सभिनी खे ॿुधाई त बचपन ई हिकिड़ी अहिड़ी जॻह हूंदी आहे जिते ॿारनि में जेकॾहिं सदगुणनि जा ॿूटा पोखबा त उहे अॻिते हली वॾो वणु थियनि ई था। शोभा जी, तव्हां नंढे हूंदे खां ई समाज सेवा ॾांहुं चङा ई प्रेरित रहिया आहियो ऐं चङा एक्टिव रहिया आहियो। इन जे पुठियां छा रीज़न आहे, छा ॻाल्हि हुई जंहिं तव्हांखे समाज सेवा ॾांहुं माइल कयो? छा हूंदो हुयो त असांजा पेरेंट्स जेके हुया उहे असांखे चवंदा हुया घर रोज़ु भई कंहिंखे न कंहिंखे कुझु भई ॾिजे, जेतिरो थी सघे भई ॾिजे। त असांजी मदर घणो ई ठाहे करे ॾींदी हुई छंछरु भई ॿारनि खे ॾेई अचो मंदर में वञी। जीअं भई जेको बि ॾिणु वार हुजे, भई होली आहे, ॾियारी आहे, त जीअं भई प्रागड़ियूं थींदियूं आहिनि होलीअ ते, ॾियारीअ ते मिठाई थींदी आहे, उहो सभु ठाहे ॾींदा हुया। छंछरु असां वञी ॿारनि खे उते ॾेई ईंदासीं। त उहा ॻाल्हि असांजे खून में आहे। सो असां अञा ताईं उहा ई कंदा रहंदा आहियूं। मुंहिंजे घर अॼु ताईं ॿार ईंदा आहिनि छंछरु, उन्हनि खे नाश्तो खाराईंदा आहियूं। अगरि ॾियारी थी हुजे त उन्हनि खे भई डांस कराए, फटाका ॾेई, उन्हनि खे बि लटा ॾेई ख़ुशि करे पठींदा आहियूं। ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ॿार, दे आर वेरी हैप्पी एंड एट द एंड ऑफ द डे even I feel very happy doing all this. Very good. तव्हांजी शादी असां ॿुधो आहे त तमामु नंढी उमिरि में थी? हा, मां स्कूल वेंदी हुअमि, हिकु ॾींहुं स्कूल मां आयमि वापसि त मूंखे मुंहिंजे फादर चयो भई तोखे भई हाणे असां कुझु सुठो छोकिरो ॻोल्हियो आहे, तोखे भई शादी कराईंदासीं। त तंहिं महिल त असां कुझु चई न सघंदा हुआसीं, हा न हे न हो न। त असां जेकी उन्हनि कयो वी डिड इट, बट नो डाउट अबाउट इट I got a very supportive husband and my in-laws were very modernized people. They never उन्हनि कॾहिं बि मूंखे नाई न कई कंहिं बि कम वास्ते। So till today that thing is on.
अॼु ताईं मां उन सोशल वर्क में आहियां एंड विदाउट हिज सपोर्ट आई थिंक दिस वुड हैव नॉट बीन पॉसिबल what I am doing today. I am what I am today is all because of my family and my husband's support. शोभा जी, तव्हां बेंगलोर में महिलास जे विच में तमामु ई लोकप्रिय आहियो, त अहिड़ा के कार्य जेके तव्हां महिला सां गॾिजी करे कंदा आहियो, सिंधी महिला सां एकता भाव जोड़ण जे लाइ, असांजे दर्शकनि खे उन्हनि जे बारे में कुझु ॿुधाईंदा? सिंधीज़ जेके बैंगलोर लेडीज़ चैप्टर जूं लेडीज़ आहिनि उहे ॾाढियूं ख़ुशि आहिनि भई असां बैंगलोर लेडीज़ चैप्टर जा मेंबर आहियूं, छो जो उन्हनि वास्ते असां एॾा वर्कशॉप्स कया आहिनि and we have done टीजरी, we have kept the culture alive, we do sagra. Actually सगरे जी हिकु मान्यता भई जेको सगरो जंहिंजी आश पूरी थींदी आहे उहो माण्हू सगरो छोड़ींदो आहे, पर असां बैंगलोर में सगरो पहिरियों छोड़ींदा आहियूं, आश पूरी चुकी सम्झ, अरे वाह, पूरी चुकी त पोइ असां ॿीहर वरी सगरो छोड़ींदा आहियूं. आई एम डूइंग दिस सगरा फ्रॉम 40 years. The 40 years and it has been a mark in Bangalore city that we have kept asa panji culture alive rakhiya, and all the ladies are looking forward for new things to come up jeke by ladies kantiyu. Always there is something new and I like to do something new for them. iname shamil thi the नई पीढ़ी इन में शामिल थी थिए अगर असां कुछ भी नओं था कयूं था, छो जो उन्हनि जे सलाह सां ई असां सिंधी फैशन शो कयोसीं त उन में कॉन्ट्रीब्यूशन बि थी, असां उन्हनि में नंढे वॾे खे पार्ट खणणु ॾिनोसीं एंड उन्हनि एॾो सुठो कमु कयो दैट पुलिस कमिश्नर आयो हुयो, उन्हनि खे असां जेतिरो बि असां उन में असांखे फ़ाइदो थियो त उन मां सर्टेन अमाउंट उन्हनि खे असां ॾिनोसीं चाइल्ड एंड वुमेन वेलफेयर वास्ते. दे वर वेरी हैप्पी, दे केम एंड ग्रेस द ओकेजन. असांजो नालो आयो उन्हनि जे बुक में, पेपर में, एंड पेपर में बि आयो ऐं न्यूज़ लेटर में बि आयो, ऐं मूंखे उन में घुराए करे मूंखे ऑनर कयूं वरी. छो त इहा अॼु वक़्त जी डिमांड आहे त असांखे नौजवाननि खे पंहिंजे हेरिटेज, पंहिंजे कल्चर जे फैलाव में जोड़णु खपे. त शोभा जी, तव्हां कहिड़े तरीक़े सां नौजवाननि खे पाण सां गॾु जोड़ियो आहे इन फैलाव में, सामाजिक कार्य जी बहबूदीअ में? असां सां नौजवान जेके जुड़िया आहिनि उन्हनि खे मां हिकु दफ़ो घुरायो हुयो, मीटिंग कई उन्हनि सां, त मां उन्हनि जूं व्यूज़ वरितियूं भई तव्हांखे छा करिणो आहे, त भई असां उन ॻाल्हि ते भई ज़ोर करे उहो कयूं. त हुननि छा चयो भई तूं जेकी चवंदी आहे असां उहो कंदासीं. शोभा कालरो जहिड़ी लीडरशिप जे हेठों कमु करण में असांखे एॾो आनंद ईंदो आहे कि हर समय कुझु न कुझु नई शइ हिकिड़ो फोरम ॾींदा आहिनि जो असांजी लेडीज़ आहिनि बैंगलोर में, जो पहिरियों सॼियूं अलॻि अलॻि हिते हुते हुयूं, सौण हिकिड़ो चैनल ऐं हिकिड़ो मिलणु खपे, उहो मिलियो आहे असांखे, जंहिंमें पंहिंजो टैलेंट चयो, पंहिंजी कोई बि हुनर चयो, उहो ॾेखारण जी ॾाढी वॾी असांखे चांस मिली आहे. जेतिरो हुननि जे बारे में चयूं घटि आहे कि असां सभु चाहियूं था असांजी सिंधी ॿोली हमेशह क़ाइमु रहे, असांजी सभ्यता क़ाइमु रहे, पर थिए छा थो असां कयूं था, पर जेका असांजी नई पीढ़ी अचे थी हुननि खे असां कीअं गॾिजूं. हुन जे करे शोभा जो हिकिड़ो ॾाढो वॾो योगदान रहियो आहे. हुननि नई सोच करे हिकिड़ो प्लेटफॉर्म ठातो जो BLC जो ऑफशूट आहे. हुन में छा आहे, सभु यंगस्टर्स जॉइन थिया, ऐं अगरि ॾिसो वञे यंगस्टर्स जेको आहिनि, जेके रिफ्रेश ब्लड चइबो आहे, हुननि खे गॾिजाइण वास्ते असांखे हुननि जहिड़ो ठहिणो पवंदो आहे. हिकिड़ो पथ प्रदर्शन ॾियण वास्ते हिकु लीडर खे सम्झणु खपे कि असां छा मतिलबु इन यूथ खे असां कीअं अट्रैक्ट कयूं. त हुन में शोभा जी ने अहिड़े सुठे नमूने अहिड़ो रोल कयो आहे, मतिलबु हुननि जहिड़ी थी वेंदा आहिनि. अगरि कोई वॾे सीनियर माण्हू सां वेहींदा आहिनि त उन सीनियर माण्हू सां सीनियर वांगुरु ॻाल्हाईंदा आहिनि, पर उहो जो यंगस्टर्स जंहिं महिल हुननि सां मिलंदा आहिनि न, हुननि जी ॿोली, हुननि जी डिज़ायर्स, हुननि खे जो वणंदो आहे, कंहिं महिल हुननि जा कपिड़ा जो जीअं जो ड्रेसअप थी करे मॉडर्न कपिड़ा, मतिलबु वेस्टर्न कपिड़ा पाए करे अचणु यंगस्टर्स, कि हाणे तव्हां ॾिसो नई सोच जेका टीम ठही आहे हुन में 150 आई थिंक 250 माण्हू आहिनि, 150 खां 200 माण्हू आहिनि. हुन में हमेशह मेंबरशिप वास्ते आहिनि घणा ई माण्हू यंगस्टर्स ईंदा आहिनि. कोई पंहिंजे फ्रेंड्स खे वठी ईंदा आहिनि त चवंदा आहिनि असांखे बि जोड़णो. ऐं नई सोच जेका आहे हुननि एॾा कार्यक्रम कया आहिनि. पहिरियों तितुर बितुर हूंदा हुआ हुननि जा कम, हाणे रिसेंटली हिकिड़ो स्पोर्ट्स इवेंट ऑर्गेनाइज़ कयऊं जंहिंमें 450 ॿार आया हुया, शरणार्थ जेके चवंदा आहिनि न, ऑर्फनेजिस मां.
त हुन ऑर्फनेजिस जे ॿारनि खे वठी अचणु कोऑर्डिनेट करणु हिकिड़ो कॉर्पोरेट लेवल में, बिकॉज जो यंगस्टर्स आहिनि घणा ई, या असां मामी कॉर्पोरेट में कमु कंदी आहियां, त हुतों जे लेवल जी जेका ऑर्गेनाइज़ेशन स्किल आहे यंगस्टर्स जी, हुननि खे टैप करण वास्ते शोभा जी इज़ वेरी वेरी गुड एट इट. शी हैज़ डन वंडरफुल जॉब. ऐं कंहिंखे उन्हनि खे पुश न करिणो पवंदो आहे, उहो सहे दिलि सां अॻिते ईंदा आहिनि. ऐं ॿी हिकु ॾाढी वॾी चमत्कार ॻाल्हि थी आहे, पहिरियों सिंधीअ में ॻाल्हाइणु हिकिड़ो फैशनेबल न हूंदो हुयो. हाणे असांजे यंगस्टर्स आई एम सिंधी, सिंधी स्कूल, वी प्राउड ऑफ आवर सिंधी कल्चर करे ॻाल्हाई पाए घुमंदा आहिनि. पर हाणे इंसिस्ट कंदा आहियूं असां हिक ॿिए खे, पुल कंदा आहियूं, मश्करी कंदा आहियूं, भई तूं सिंधीअ में ॻाल्हाए, ऐं वर्ड्स ॻोल्हंदा आहियूं, क्विज़ कंदा आहियूं हिक ॿिए जे जंहिंमहिल वेठा हूंदा आहियूं. ऐं असांजी जंहिं महिल इनफॉर्मल मीटिंग्स थींदियूं आहिनि, हुन में ख़ासि हिकिड़ो नंढो, शोभा हमेशह चवंदी आहे कुझु अहिड़ो नंढो 5 मिंट जो कार्यक्रम कर जंहिंमें यंगस्टर्स कॉफ़ी पीअनि था, सभु करनि था, पर कुझु सिंधीअ में था ॻाल्हाइनि. त उन में छा थींदो आहे, ऑन द वे व्हेन दे आर हैविंग फन, बिकॉज द यंगस्टर्स लव टू इंजॉय दिस थिंग. त हू यूथ खे सौण गॾण में शी हैज़ गॉट द नब्ज़, जीअं नब्ज़ पकड़बी आहे न, उहो पकड़े करे अॻिते हलियो अथऊं. तीअं हिननि जी ॾाढी सुठी क्वालिटी मूंखे वणंदी आहे. त मां उन्हनि खे पहिरियों चेटीचंड जो प्रोग्राम करायो, चेटीचंड जो लाल साईंअ जो. त भई असांजो 9 साल आहे. हाणे असांजे सिंधियुनि में नौजवाननि में सभई सिंधी ॻाल्हाइनि था. हाणे अहिड़ी ॻाल्हि न आहे भई नथा ॻाल्हाइनि. इट इज़ नॉट लाइक हाउ इट वॉज़ 10 साल पहिरियों. सभई ॻाल्हाइनि था. ऐं चेटीचंड जे प्रोग्राम में मूंखे क्यू लॻंदी आहे, भई मूंखे खणो प्रोग्राम में. Now there are lots of Sindhis who are wanting to become members, but we have put a stop to it. त हिन दफ़े असां उन्हनि खे चेटीचंड में बि वधो आहे, फेरीअ में बि वधो आहे, सिंधी मधुर संगम जे प्रोग्राम में बि वधो आहे. 100 माण्हुनि खां मथे पार्टिसिपेट था कनि at one shot on the stage. It is miraculous. I don't know how Mata Rani has blessed us. You are getting emotional. इहा तव्हांजी अखियुनि जो जेके आंसू अची विया आहिनि, इहे इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त तव्हां पंहिंजे समाज सां, पंहिंजे कल्चर सां केतिरो जुड़ियल आहियो. ऐं मां ॾाढी एडमायर कंदी आहियां इन्हनि खे. हिकिड़ी जुअरी जी अखि आहे, हर कंहिं में टैलेंट ॻोल्हण जो हिकिड़ो गुण अथनि. फस्ट टाइम असां फूड फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कयोसीं BLC में, जंहिंमें सिंधी डिशिज़ जी कुकिंग कॉम्पिटिशन रखी वई. सिंधी क्विज़ीन जे बारे में क्विज़ लिखीसीं, असां क्विज़ कंडक्ट कईसीं. त हिन में हेॾो असांखे मैटर मिलियो त हितां इंस्पायर थी करे वरी किताबु लिखियोसीं बैंगलोर लेडीज़ चैप्टर वास्ते, फ्लेवर्स ऑफ सिंध, जंहिंमें ट्रेडिशनल रेसिपीज़, फ्यूजन रेसिपीज़ विद सिंधी डिशिज़, सिंधी इंग्रीडियंट्स. ऐं पोइ असां सोचियोसीं भई काई डॉक्यूमेंटेशन न आहे असांजे माना रीति रिवाज़नि जे, माना ॼमण खां मरण ताईं छा छा करणु खपे, कहिड़ा रिचुअल्स फॉलो करणु खपनि, ऐं सभिनी पूर्बनि में फेस्टिवल्स में छा छा रसोइयूं ठहणु खपनि, कहिड़ा लेजेंड्स हुननि सां जुड़ियल आहिनि. इहे सभु डॉक्यूमेंटेशन ॾाढी ज़रूरी हुई. त सेकेंड किताबु खणी आयासीं, ग्लिम्सिस ऑफ सिंधियत, रिचुअल्स एंड वे ऑफ लाइफ. त हे मां सम्झां थी फ्यूचर जनरेशन वास्ते बि एॾो माना रेफरेंस गाइड थी रहियो आहे. ऐं तीजड़ी गॾु मल्हाईंदा आहियूं फॉर द फर्स्ट टाइम आई थिंक इन द होल ऑफ साउथ इंडिया. नॉर्थ में त हूंदा, पर साउथ इंडिया में बैंगलोर में असां सिंधी स्किट्स लिखियासीं, ड्रामा लिखियासीं, तीजड़ियुनि ते कंदा हुआसीं, चेटीचंड में कंदा आहियूं. ऐं मूंखे त इहा ख़ातिरी आहे भई हिननि खां तव्हां पुछंदव न, हिननि खे नेक्स्ट 25 years जो प्लान रेडी हूंदो आहे, विथ एवरी 2-3 months विथ सम न्यू इवेंट cooking up in her mind, कुछ न कुछ. and she is a very fast learner, very earnest learner. कुछ बि सिखण को न कंदा आहिनि. तॾहिं असांजे सिंधी क़ौम वास्ते कंप्यूटर क्लासिस, सिंधी लैंग्वेज ऐं सिंधी स्क्रिप्ट जा वर्कशॉप्स, कुछ न कुछ कंदा ई रहंदा आहिनि टू प्रमोट आवर लैंग्वेज एंड कल्चर. मां चाहींदमि भई असां गॾिजी करे घणो ई कुझु अञा कयूं असां पंहिंजे सिंधियत वास्ते. एंड आई सी लॉट ऑफ होप फॉर आवर फ्यूचर जनरेशन. परिहार सहयोग वाणी में, मदर एंड चाइल्ड केयर में, त उन जे तहत तव्हां कहिड़ा कार्य कंदा आहियो? उन में असां वुमेन्स डे ॾींहुं कंहिंखे, सभिनी लेडीज़ खे जंहिंखे पंहिंजो घरु ॿार न आहे, या उन्हनि खे कोई घरु न आहे पंहिंजो, या दे डोंट हैव अ जॉब, दे कोई कमु न अथनि, त उन्हनि खे असां साइकिलियूं वठी ॾींदा आहियूं. साइकिलियूं त उहे साइकिल ते पंहिंजे ॿारनि खे कम ते पठींदा आहिनि. दैट सेंट्रल गवर्नमेंट pays for the cycles, or there is some कोई न कोई हूंदो आहे डोनेट कंदो आहे. एंड उन्हनि वास्ते असां घणो ई वर्कशॉप कंदा आहियूं, भई कीअं पंहिंजी लाइफ गुज़ारनि,
त पंहिंजी ब्रेड एंड बटर अर्न करे सघनि एंड काउंसलिंग बि कंदा आहियूं जेके हस्बैंड एंड वाइफ पाण में न ठहंदा आहिनि त उन्हनि खे काउंसलिंग करे उन्हनि जो सुधार कंदा आहियूं पोइ कुझु न कुझु नतीजे ते पहुचंदा आहियूं पोइ नतीजो जेको हूंदो आहे पॉज़िटिव ई हूंदो आहे पोइ ॿाहिरि जंहिं महिल गेट खां ॿाहिरि निकिरनि खिल ख़ुशीअ सां वेंदा आहिनि ऐं अगरि नथो थिए त असां उन्हनि जो आधा एरो कंदा आहियूं भई जेके ॿई पाण में सेपरेट थियनि ऐं पंहिंजी ब्रेड पाण अर्न कनि दिस इज़ द मेन थिंग अबाउट द सहयोगवाणी वुमेन एंड चाइल्ड वेलफेयर एंड काउंसलिंग इज़ द मेन पार्ट देयर काउंसलिंग वी डू for any age, any children, any parents, any old age, any community, all communities. Slum ॿारनि खे मेट्रो राइड ते वठी वई हुयमि फर्स्ट टाइम जंहिं महिल ॿार हलिया ट्रेन में ॾाढा ख़ुशि हुया ट्रेन में हली करे माना असां गिटार वारे खे वठी वियासीं सां त उन्हनि उन में कन्नड़ा हिंदी सॉन्ग्स डांस कयूं ॻायूं त उहो गिटार वारो बि ॾाढो ख़ुशि थी वियो भई मांखो तूं पुञ जो कमु करायो आहे त उन्हनि ॿारनि असांखे पुछोसीं असां किथे भई लंच खाईंदव त असांखे चयूं असां मैकडॉनल्ड्स में लंच खाईंदासीं अरे वाह भई असां कॾहिं खाधी ई न आहे त असां उन्हनि खे मैकडॉनल्ड्स में वठी वियासीं त दे एट द लंच दे एंड दे पार्टेड वेरी हैप्पीली असां हुन में वुमेन एम्पावरमेंट में टैक्सी हिकु लेडीज़ जी आहे भई यू गिव अ कॉल माना द टैक्सी विल रीच यू विदिन 3-4 मिनट्स इन विच एवर एरिया यू आर त इहे लेडी हलाईंदी आहे ऐं तव्हांखे पहुचाईंदा बि किथे पहुचाईंदा असां ई रिलीज़ कईसीं एट द पुलिस कमिश्नर्स ऑफिस ते लेडीज़ खे वधीक सहायता बि मिले ऐं रोज़गार बि मिले यस रोज़गार बि मिले ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि हुई इम्पॉर्टेंट भई जीअं लेडीज़ राति जो कम तां अचनि थियूं त थोरो रिस्की आहे हिन में रिस्की कान्हे न त इट्स वेरी ईज़ी you can reach, you can call for the taxi and you can go. Time rate bhi ghate to. Lady taxi person only. It was amazing. It was beautiful. It was one of the best time of my life when I released that taxi. एतिरा उत्साह ही तव्हां जो असांखे ॿुधाए रहियो आहे त तव्हां केतिरा न ख़ुशि आहियो इहे कार्य करे शोभा जी हर कंहिं लाइ माण्हूअ जे ज़िंदगीअ में के अहिड़ा यादगार पल हूंदा आहिनि जिन जो उन जे जीवन ते असरु हूंदो आहे असां ॼाणणु चाहींदासीं तव्हांजे ज़िंदगीअ जा उहे यादगार पल जिन जो तव्हां ते अॼु बि असरु आहे जेके तव्हांजे ज़हन में अॼु बि ताज़ा आहिनि हा जंहिं महिल मुंहिंजे हस्बैंड मूंखे अची चयो त भई तूं नेशनल प्रेसिडेंट थिए ऑफ इंडिया तो दैट वॉज आई हैड नो से एंड पहिरियों त मां इतबार न पई करे सघां पर कीअं की इतबार अची वियो मूंखे छो जो घुरायूं सिंधी काउंसिल वारनि मूंखे ऑनर कयूं It was a remarkable time and it was unforgettable. And वो जंहिंमहिल बि यादि कर त उहे पुराणियूं यादि ईंदियूं आहिनि and there are something which are very possessive. You have to keep it with yourself and just enjoy. जी मूंखे ॿियो मुंहिंजो यादगार यादि आहे त मूंखे केम्पेगौड़ा अवॉर्ड मिलियो जेको मूंखे कर्नाटका में मां पहिरीं सिंधी लेडी आहियां जंहिंखे मिलियो उन केम्पेगौड़ा अवॉर्ड मिलण खां पोइ मूंखे इहो महसूसु थियो त भई आई मस्ट डू समथिंग वधीक सिंधियुनि वास्ते कयां त भई इट शुड बी ऑल इन एंड आई वॉज द ओनली देयर वर ओनली वेरी 2-3 लेडीज़ बट आई वॉज सिंधी आई वॉज फीलिंग वेरी प्राउड आई वॉज फीलिंग वेरी हैप्पी ऑल्सो आई हैड नो वर्ड्स टू से हा मूंखे 50+ अवॉर्ड मिलिया आहिनि घणाई हिकु सिंधु रत्ना मिलियो आहे फॉर सोशल वर्क फ्रॉम द सिंधी कम्युनिटी एट मैसूर आई हैड बीन देयर एंड हिकु साउथ इंडिया एसोसिएशन मूंखे अवॉर्ड ॾिनो दैट वॉज तो रियली बिकॉज मां सोचां भई मूंखे साउथ इंडियन वारनि कीअं ॾिनो मूंखे सुञाणनि बि न कुझु बि न बट दे ऑनर्ड मी सो वेल आई कैन नॉट टेल यू एंड यू नो उन जे करे मां सॼी कन्नड़ा सिखियमि बिकॉज मूंखे कन्नड़ा में ॻाल्हाइणो हुयो इहो सन्मान तव्हांजो त हुयो ई पर तव्हांजे तहत तव्हांजे द्वारा इहो सॼे सिंधी समाज जो हुयो उन सिंधी समाज खे हुते उन साउथ इंडियन सभिनी रिकॉग्निशन ॾिनी हा ॾिनी शोभा जी तव्हां हेतिरो सभु सामाजिक कार्यनि सां जुड़ियल आहियो परिवार मां ज़रूरु टाइम कढणो पवंदो हूंदो तव्हांखे त घर परिवार ऐं सामाजिक कार्य इन्हनि में तव्हां कीअं तालमेल विहारियो I feel
द फस्ट प्रायोरिटी लाइज़ विद द फैमिली, नो डाउट उहा फस्ट प्रायोरिटी आहे पंहिंजी फैमिली। तव्हां सुबुह जो उन्हनि खे पंहिंजो टाइम ॾियो, पंहिंजो सेट कयो पंहिंजो कमु, पोइ सॼो ॾींहुं तव्हां पंहिंजो ॿियो कमु कयो न, परवाह न आहे न। तो यू कैन ऑर्गनाइज़ योर सेल्फ so that you give time here and there, so you make everyone happy. And I must tell you, my youth are so responding, one call of mine they all will come, no doubt about it. People say to collect 20 people it is difficult, tu 100 माण्हू कीअं थी कलेक्ट करें। सॼे दक्षिण भारत सिंधी समाज में आंध्र प्रदेश, तेलंगाना, उन खां सवाइ कर्नाटका, तमिलनाडु, केरला, हाणे असां गोवा खे बि जुड़ियो आहे। गोवा जा जेके सिंधी आहिनि ॾाढा घटि घर आहिनि, सम्झो वधि में वधि हिकिड़ा सम्झो 50 या 60 घर आहिनि। सभु मिलाए करे जेके सिंधी आहियूं असांजे दक्षिण भारत में, असां वधि में वधि 1 लख सिंधी आहियूं। अच्छा, 1 लख सिंधियुनि में हिकु एसोसिएशन में समाज सेवा थी रही आहे। उन समाज सेवा में अलॻि अलॻि पंहिंजे वीचारनि सां पंहिंजे सभ्यता खे क़ाइमु रखण वास्ते, संस्कृति खे पंहिंजो क़ाइमु रखण वास्ते घणा ई कम थी रहिया आहिनि। इन्हनि सभिनी खे जोड़े करे हिकिड़ी वॾी संस्था रखीसीं, उन जो नालो रखियोसीं असां सिंधी फेडरेशन ऑफ साउथ इंडिया। ओई महिल असांखे कुझु ख़बर न हुई भई असां कहिड़े दिशा में था वञूं। उन दिशा में असां सम्झो भई असांजो पहले असांजो जेको हुयो मक़सदु, असां पंहिंजो सम्झो भई पंहिंजे नौकरियुनि ते लॻूं, पंहिंजे धंधेदारीअ ते लॻूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे सिंधी ॾाढा होशियारु थींदा आहिनि, पंहिंजो धंधो संभाले विया आहिनि। हिन महिल ॾाढो वॾो सम्झो भई हिकु त सोशल सर्विस में बि आहिनि, सिंधी समाज खे सम्झो पंहिंजी शेवा ॾेई रहिया आहिनि। उन खां सवाइ जेॾी महिल पाण खे सम्झो सावा थिया त उन्हनि जे इन्हनि में जज़्बात पैदा थियो। उन्हनि जे मन में हिकु इच्छा थी त भई छो न त असां सॼे जेके बि असांजी एसोसिएशन्स आहिनि हिकु मंच ते बीह करे सॼे दक्षिण भारत जी असां सहायता कयूं। उन्हनि में हिकिड़ियूं 4-5 स्कीम्स जेके असां कढियूंसीं, ॾाढियूं सुठियूं कामयाबु हुयूं। जेके थोरा आहिनि ज़रूरतमंद, हाणे उन्हनि खे असांखे वधाइणो हुयो। उन्हनि खे वधाइण वास्ते छा हुयो त उन्हनि जे ॿारनि खे पढ़ाईअ वास्ते असां घणी मदद कंदा आहियूं। गर्ल्स स्टूडेंट्स बि आहिनि, बॉइज़ बि आहिनि, इन सभिनी खे असां मैचिंग फंड ॾेई करे पढ़ाए रहिया आहियूं। हाणे उन्हनि जी जीअं सम्झो पढ़ाई वधंदी वई आहे, उन्हनि जी बि जीविका में घणो ई फ़र्क़ु अची वियो आहे। उहे बि हिकिड़े उहिदे ते पहुता आहिनि जंहिंमें उन्हनि खे पंहिंजी मर्यादा, पंहिंजी रेस्पेक्ट, पंहिंजी हॉनर मिली रही आहे। अच्छा, अचो इहो इन खां पोइ असां हिकिड़ी ॿी छा कयोसीं त मिटी माइटीअ जी। मिटी माइटी जे सॼे दक्षिण भारत में शुरूआत कई मां। जेके असांजा पढ़ियल लिखियल ॿार आहिनि उहे ॿिए जातियुनि में वञी करे पंहिंजो शादियूं मुरादियूं करे था अचनि पिया। उन्हनि खे रोकण वास्ते असां हिकिड़ी मैच मेकिंग रखी आहे, जंहिंमें सम्झो उन्हनि खे सिंधी ॿार ॾेखारींदा आहियूं, हिक ॿिए खे पसंदि कयो, ॻाल्हायो ॿोलायो, उन्हनि जी मैचिंग कंदा आहियूं। उन में कामयाबी मिली आहे। ऐं टी ॻाल्हि छा आहे असांजी ॿी जेका सम्झो भई असांजो जेको फेलोशिप आहे, फेलोशिप बि साल में हिकु दफ़ो पाण में सभु सिंधी जेके बि आहियूं लीडर जे अलॻि अलॻि जेके प्रांतनि में सभु ईंदा आहिनि, ख़ुशीअ सां अची करे हिक ॿिए सां हाल वाल वठंदा आहियूं। ही सभ्यता संस्कृति खे क़ाइमु करण वास्ते झूलेलाल जो वॾो मंदरु ठाहिरायो आहे। उते हिकु हिकु फंक्शन, चंडरात थींदी आहे ऐं एकाणा थींदा आहिनि। जेके जेके बि आहिनि नंढियूं वॾा जेके बि त्योहार आहिनि असां भुलंदा न आहियूं। उन में छा थींदो आहे, ॿारनि खे इहा हिकु नसीहत आहे, मां सिंधी आहियां, फ़ख़ुर सां चवंदा आहिनि भई असां सिंधी आहियूं। असांखे ख़ुशी थींदी आहे। सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि पर शर्माईंदा आहिनि। असां चवंदा आहियूं ख़्यालु न कयो, घर में सिंधी ॻाल्हायो, तव्हां ॿाहिरि वञी करे जेको बि आहे लोकल लैंग्वेज ॻाल्हायो। पंहिंजी तव्हांखे बि त सम्झो भई रोटी रोज़ीअ जे करे तव्हांखे करिणो पवंदो। अॼु तव्हां असां सां दिलेर सिंधी जे चैनल ते आहियो। असांजी चैनल ते अची करे तव्हांखे कीअं महसूसु थी रहियो आहे? सभिनी खे ॿुधाइणो आहे मूंखे भई सिंधी चैनल बि एग्ज़िस्टिंग आहे।
जेकी मां ॾिठो आहे त मूंखे त सम्झ में थो अचे भई इट इज़ वेरी गुड, ॾाढो सुठो आहे। आई थिंक अॻिते वधी अञा वधंदो। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी अथव, हैंडल करण वारो बराबरि हुजे त कमु अॻिते वधी सघंदो आहे। हैंडल करण वारो बराबरि न हूंदो त पोइ न वधंदो आहे कमु। बट जेकी मां थी ॾिसां मुंहिंजे साम्हूं जेको तव्हां वेठा आहियो, आई थिंक यू आर सुपर। आई थिंक इट विल गो टू मोर एक्सटेंट, हाईएस्ट एक्सटेंट। असां बैंगलोर जा सिंधी, दिलेर सिंधी खे चैनल खे ॾाढी ॾाढी शुभकामनाएं था ॾियूं ऐं असां हुननि सां धन्यवाद था ॾियूं कि असां सभिनि सिंधियुनि खे गॾाइनि था। मूंखे ॾाढो ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। तव्हां हिना जी जेको कमु करे रहिया आहियो, सॼे हिंदुस्तान खां सवाइ ॿाहिरि बि तव्हां जेका शेवा करे रहिया आहियो, सिंधियत फैलाए रहिया आहियो, मूंखे तव्हांजे मथां फ़ख़ुरु आहे। थैंक यू। तव्हां सभिनी जे आशीर्वाद जी ऐं सहयोग जी ही असांजे चैनल खे ज़रूरत आहे। असां ॾिठोसीं त हिकु औरत कीअं न पंहिंजे घर परिवार खे ऐं पंहिंजे सामाजिक कार्यनि खे हिकु महिल तालमेल सां अॻिते वधाए सघे थी। जे शोभा कालरो जी करे सघनि था त पोइ देरि छा में, अचो ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ते पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जीए असांजी सिंधियत, जीए असांजी सिंधियत।